नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त पशावर जी धीर कॉलोनी में मदरसे अंदरि धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा शहीद थी विया आहिनि, जॾहिं त ॿारनि समेत 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियलनि में लेडी रीडिंग अस्पताल समेत ऐं ॿियनि अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। नाज़रीन, धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पशा जी धीर कॉलोनी में मदरसे अंदरि धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा शहीद थी विया आहिनि, जॾहिं त ॿारनि समेत 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके में ज़ख़्मी थियलनि खे लेडी रीडिंग अस्पताल समेत ऐं ॿियनि अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि।